मुहर्रमुल हराम के हवाले से अमन आबाद के मुख्तलिफ इमाम बारगाहुन में मातमी जुलूस कढ़ी सीना फनी करे इमाम हुसैन ऐं संदसि शुहदान के भेटा पेश कई वई। मुख्तलिफ इमाम बारगाहुन जे अज़ादारनि पारां मातमी जुलूस कढ़िया विया ऐं लंगर न्याज़ जो ऐं मजलिस जो एहतमाम कयो वियो, जॾहिं त मुख्तलिफ ज़ाकिरनि मजलिस अज़ान के ख़िताब पिणु कयो। अंजुमन मोहम्मद शरीफ जरवार, अंजुमन नबी बख्श खासखैली, अंजुमन हैदर शाह हैदरी, अंजुमन मोहम्मद बख्श दलवानी, अंजुमन चनेसर कलोई ऐं ॿिया मातमी जुलूस मरकज़ी इमाम बारगाह मोहम्मद हनीफ जरवार ते गॾु थिया, जिथे ज़ाकिरनि शाहजहान शाह, काज़मी अयाज़ दिलवानी, सैयद ग़ुलाम अकबर शाह, अल ग़ुलाम वहीद अली मजलिस अज़ा के ख़िताब कंदे चयो त इमाम हुसैन ऐं उन जे साथियुनि करबला में अज़ीम क़ुर्बानी ॾिनी। करबला जी तपियल ज़मीन ते इमाम हुसैन ऐं संदसि 72 साथियुनि यज़ीद सां जंग कंदे इंसानियत ऐं दीन खे बचाइण ख़ातिर शहादत जो रुतबो अता कयो। इंसानियत खेसि अॼु बि विसारे थी। असां उम्मत मुस्लिम खे घुर्जे त हुसैन इब्न अली जे नक्शे क़दम ते हली इंसानियत संवारियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची